हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला ख़ुश आहियो, तयारु आहियो। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त MD नोड़ियो। अॼु असां पाकिस्तान जे सूबे सिंध जे शहर कराची में मौजूदु आहियूं ऐं अॼु असांजो ट्रेवलिंग आहे ईद जे लाइ ॻोठ ॾांहुं रवानी। ऐं हीअ तव्हां रश ॾिसी रहिया आहियो, हीअ सभु असांजे ॻोठ जा माण्हू आहिनि। हीअ ईद जी छुटी लाइ ॻोठ वञी रहिया आहिनि। हीअ पूरी वॾी बस, हिकु न ॿ न बल्कि 3 बसूं आहिनि जेको हिन टाइम असां कराची जे DH जे इलाइक़े में मौजूदु आहियूं। त हाणे दोस्त असांजा सभु अचनि पिया, हिते गॾु थियनि पिया। त असांजी हाणे ॻोठ जी तयारी आहे, हाणे असां ॻोठ ॾे रवानी कंदासीं हितां खां। हाणे सभु बसूं असांजी हिकिड़ी तव्हां ॾिसो था अॻियां बीठी आहे, ॿी हाणे दोस्त अची विया आहिनि ऐं कुझु गाॾियुनि जे अंदरि वेहनि पिया। हाणे कुझु टाइम में असां बिल्कुलु ॻोठ जी तयारी कंदासीं त हीअ रंग बिरंगीलियूं बसूं असांखे हाणे ॻोठ पहुचाईंदासीं। काफ़ी दोस्त ॾिसो था पार्क में वेठा आहिनि, हिन इंतज़ार में आहिनि त ॿिया असांजा दोस्त अचनि त पोइ असां ॻोठ ॾे रवानगी कयूं। त हाणे इंशाल्लाह असीं कुझु ई टाइम में ॻोठ ॾे रवानगी करण वारा आहियूं। ॻोठ असांजो हितां खां तक़रीबन 350 किलोमीटर आहे। इंशाल्लाह रस्ते में बि तव्हांखे इंजॉय कराईंदासीं। त हाणे दोस्त सभु गाॾियुनि अंदरि वेठा आहिनि, हाणे असां रवानगी करण वारा आहियूं। बिल्कुलु हाणे असांजो सफ़रु शुरू थी वियो आहे। त हाणे बिल्कुलु तव्हां दोस्तनि जे साथ सां गॾु असां बिल्कुलु सॼी राति सफ़र में हूंदासीं त सुबुह जो ॻोठ पहुचंदासीं। त रस्ते जो साथ तव्हां सां गॾु रहंदो। दोस्तो हाणे असां अध खां वधीक सफ़र करे अची चुका आहियूं। त हाणे सुबुह जो टाइम थी वियो आहे, हाणे नाश्ते जो टाइम आहे। त 2 बसूं असांजूं बीठियूं आहिनि होटल ते। हाणे असां हितां खां नाश्तो कंदासीं ऐं नाश्तो करे ऐं पोइ निकिरंदासीं असां वरी ॻोठ जे तरफ़। हाणे सिर्फ़ु 2 कलाक जो सफ़रु रहिजी वियो आहे। त काफ़ी दोस्त थकिजी पिया आहिनि, हू लेटिया बि पिया आहिनि। हाणे असांजे ॻोठ ते सफ़रु रवां दवां आहे। सुबुह जो टाइम आहे, सिज बि निकिरी चुको आहे। त तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं जेको असां सां गॾु साथ सलामत रहिया। असांखे ज़रूरु लाइक फॉलो ज़रूरु कजो, महिरबानी थींदी अव्हां दोस्तनि जी। त हाणे इंशाल्लाह असीं कुझु टाइम खां पोइ ॻोठ पहुची चुका आहियूं।